जी असीं इन वक्त गाज डाइवरेशन बंद ते बीठा आहियूं। ही गुज़िरियल साल अगस्त में आयल बोड में जेको आहे तबाह थी वियो आहे, जंहिं करे जेके आहिनि हेठि सवें ॻोठ जेके आहिनि उहे मुतासिर थिया। ऐं हिन भेरे बि वरी सावण जी मौसम खां अॻु में उन्हनि में ख़दशा पैदा थी विया आहिनि। अचो त उन हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो मुतालबो महिरबानी करे हिन बंद जी मरम्मत कई वञे, कमनि जो शुरू कयो वञे। हेठां इलाही ॻोठ आहिनि जेके ख़तरे में आहिनि, सवें ॻोठ आहिनि। हा, इन जे करे असांजो मुतालबो आहे त हाणे सावणी अचण वारी आहे, सम्झो। इन जे करे 2 महीननि खां पोइ बरसाति जी मौसम जारी आहे। अलाए गवर्नमेंट जो मसइलो अलाए छा आहे, उन में ख़बर ई कान थी पवे। असां ॻोठाणा ॾाढा परेशान आहियूं। हा, सो महिरबानी करे गवर्नमेंट खे अपील आहे, महिरबानी करे हिन बंद जो कमु मरम्मत कई वञे। पाणी आयो आहे, बंद टुटो आहे, अॼु ताईं असां इरिगेशन जेको ऑफिसर कोन ॾिठो आहे, का झंडी हणे को निशान ॾिए त हिन जो कमु थींदो, जा माप थिए, का शइ न थी आहे। हेठों हज़ारे ॻोठ आहिनि जेके माना ख़तरे में आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता हींअर पाणी आयो त हितां मेन चक्रे खां हलियो वियो त कस्बो कोन बचंदो, न को ॿियो शहर को बचंदो, पटगुलमंद कोन बचंदो, न को शादण बचंदो, न को ड्रगबाला बचंदो। जेके विच ते नाए केटी में ॻोठ आहिनि, केटी सिजावाला, केटी वसणा, केटी इस्माइल आहे, वलीमान जो गंढो आहे, गुल बबर आहे, मुरीद बबर आहे, थरड़ी जादो शहीद आहे। इन जो रस्तो आहे, इहो बि दरम बरम थी थो वञे इन पाणी जे अचण वञण में। जो घर ॿिज सभु ग़रीब गुरबा पिटनि था। हो वरी हे साल बि सावणी अची वियो आहे, पर असां ग़रीब काॾे वञूं। जी तव्हां इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त ही गाज जेको डाइवरेशन बंदि आहे उन जो मरमती कमु न थियो त ईंदड़ साल जेको गुज़िरियल साल जेको नुक़सानु थियो आहे, ऐं कच्छ में बोड आई, सवें ॻोठ मुतासिर थिया, हिन भेरे बि साॻी तरह सां नुक़सानु थींदो। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते हिन गाज जेको आहे बंदि जो कमु मुकमल कराए बेचैनी दूर कई वञे। कैमरा टीम सां गॾु आबिदुल्ला शरी, टाइम न्यूज़ वाहिपनी।